खैरपुर नाथन शाह रिपोर्ट खादम सोडर मूजिब अवामी अदबी फोरम तरफा कैन शाह जे खूबसूरत शायर खादम सोडर सा रिहान मलाई वही, जैमें कहानीकार लेखक वक्त बुरड़ो, मुस्तफ़ा चना, साथी महबूब जंगेजो, एहसान जंगेजो, रशीद चांडियो, आज़ाद जंगेजो, तारक जंगेजो, वफा मंजूर पंवर, खुदाबख्श शेख ऐं ॿियनि संदन शायरी फ़िक्री फ़न ते ॻाल्हाईंदे चयो त खादम सोडर जी शायरी दिलियुनि खे आफ़त ॾींदी आहे। संदन शायरी में ॾुखनि दर्दनि ऐं मुआशिरे में थींदड़ नाइंसाफ़ी जो भरपूर ज़िक्र कयो वियो आहे। हिन वधीक चयो त खादम हसास तबियत जो माठीणो शाइर आहे। अॼोको ॾींहुं ते असीं खेसि ख़राज तहसीन पेश करियूं था, जॾहिं त उन मौक़े ते साहिब रिहान खादम सोडर ॻाल्हाईंदे चयो त मां अवामी अदबी फोरम समेत सभिनी अदबी दोस्तनि जो थोराइतो आहियां, जिन मूंसां रिहान मलाई ऐं मूंखे मान बख़्शियो।